अस्सलाम यूट्यूब दोस्तों उम्मीद तव्हां ख़ैर सां हूंदा। दोस्तों मां सदाईं वण लॻाइण जी ॻाल्हि कंदो आहियां। वण लॻायो हिते जिते हली रहियो आहियां हिते आहे ज़मीन मुंहिंजी। असुल में छा आहे त हिते मां हर साल 200 ॿूटा जंहिंमें पिपुर आहे, निम आहे, बेदमुश्क आहे, सिंधी बेदमुश्क कोनो न बेदमुश्क आहे, सिंधी ॿॿर आहे, इन जा ॿूटा मां खणी लॻाईंदो आहियां। पर असांजा वरी जेके आहिनि सो हारी महिरबानी जो पटे छॾींदा आहिनि। छाजे करे पटींदा आहिनि? बाबा हिते वण लॻाईंदासीं, हिते झार माना झिरकियूं अची वेंदियूं, सारियूं उहे खाई वेंदियूं। इन्हनि हमराहनि खे इहा ख़बर ई कोन्हे का त जेके आहिनि झिरकियूं उहे असांजा फ़सुल जा दुश्मन कीड़ा खाईंदियूं आहिनि, जेके असां लाइ वॾे फ़ाइदेमंद आहिनि। ऐं उनजी जेका भाण आहे, उनजो जेके पखी आहिनि उहे पाण सां गॾु वण बि खणी ईंदा आहिनि, ॿिज खणी ईंदा आहिनि, उहे असां लाइ फ़ाइदेमंद आहे। पर हिते वण जो नालो निशान न आहे। मां हर साल 200 चकियूं आणींदो आहियां, हर साल। पर यकीन कयो 200 चकियुनि मां हिकिड़ी बि न बचंदी आहे नाले में, जो तव्हांखे ॿुधाइण लाइ बची आहे। पर मां न मुड़ंदुसि। हिकु दफ़े हाणे हिन साल 200 आंदियूं, ईंदड़ साल 300 आणींदुसि। न मां मुड़ंदुसि पंहिंजे कम खां, पोइ जेको थियो साईं। पर ज़रूरु मां जिते हली रहियो आहियां हितां वण ज़रूरु लॻाईंदुसि वण, मुड़ंदुसि कोन। छो त हिनखे ख़बर ई न आहे त वण असां लाइ छा आहिनि। असांजो कार्बन जेको फिज़ा में आहे, जेको असांजी फैक्ट्रियूं गाॾियूं कार्बन छॾनि थियूं, उनखे जज़ब करे असांखे ऑक्सीजन था ॾियनि। हिननि ॿाहिरनि खे ख़बर न आहे त वण असांजे लाइ ककर आणींदा, झुड़ मींहुं ईंदो त असां लाइ फ़ाइदेमंद आहे न। पर हिननि खे साईं अलाह हिदायत ॾींदो। पर मां न मुड़ंदुसि, मां वण आणींदुसि रहंदुसि, लॻाईंदो रहंदुसि। थैंक यू।